पसंदि जो परिणो कंदड़ जोड़ी माइटनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। पीर वसण वासण नारी रुबीना धी गुलज़ार अहमद भट्टी ॻोठ लाइ वसायो ॾीपर वासी नौजवान आमिर अली सां पसंदि जो परिणो करे छॾियो। पसंदि जो परिणो कंदड़ जोड़ी पीर वसण में एहतिजाज कंदे दाहियो आहे त हुननि पंहिंजे रज़ा ख़ुशी ऐं मर्ज़ी सां ख़ैरपुर जी अदालत में पसंदि जी शादी कई आहे, जंहिंखां पोइ नारी जा माइट संदन जान जा वेरी बणिजी खेनि क़तलु करणु चाहिनि था। इन मौक़े ते नारी रुबीना मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त खेसि कंहिं बि अॻवा नाहे कयो, पर हुन पंहिंजे मर्ज़ी सां घरां निकिरी नौजवान आमिर अली सां अदालत में वञी पसंदि जी शादी कई आहे। हुन चयो त माइट संदसि मुड़ुसु आमिर अली साहुरनि ख़िलाफ़ अॻवा जो कूड़ो केस दाख़िल कराइण सां गॾु खेनि क़तलु करण लाइ ॻोल्हे रहिया आहिनि, जंहिंजे करे हू सख़्तु ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। हुननि IG सिंध DIG सखर समेत SSP ख़ैरपुर ऐं ॿिनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त खेनि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम करे मर्ज़ी मूजिबि ज़िंदगी गुज़ारण ॾिनी वञे।